अहिड़ो नाक़स कमु आहे जो हिन सां अधु सिंध ॿुॾंदी। मां पंहिंजे MNA MPA साहिब खे ज़रूरु चवंदुसि, साईं आमिर ख़ान खे बि चवंदुसि, नवाब साहिब सरदार ख़ान खे बि चवंदुसि, असांजे बोरान ख़ान चांडियो साहिब खे बि ज़रूरु अर्ज़ु कंदुसि त साईं मुंहिंजा हे उहो बंदि आहे ऐं हिन जी मूंखे जेतिरे क़दुरु इल्मु आहे त तव्हांखे बि नॉलेज आहे। मूंखे एतिरे क़दुरु बि आहे त DC कंबर शहदाद कोट सजाद हैदरी कादरी साहिब लिखत में ॾिनो आहे त हिन FP बंद जा 5 पॉइंट अहिड़ा कमज़ोर आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते ॿधो वञे, फौरी तौर ते इन्हनि खे कमु हिन जो कयो वञे। ऐं उन्हनि इहो बि लिखियो आहे त वक़्तु हथनि खां वञे थो, वक़्तु हथनि खां वञे थो, फौरी तौर ते हिन खे ॿुधायो। हिते इहा ई कंपनी जेका एमर रेजिलेंस ऐं असांजी कंपनी हिते कमु करे थी, जेका खंड इहे ॿधे थी, उहा छो नथी हिते अचे? छा ही वराए सिंध वरी अधु सिंध ॿोड़ण जी प्लानिंग थी थिए? जॾहिं तव्हां वटि MNA MPA साहिब खे ख़बर बि आहे त ही खंड अधु सिंध ॿोड़ींदो ऐं तव्हांजी हुकूमत बि तव्हांजी आहे, त पोइ ही खंड छो नथो ॿजे? जॾहिं त डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट लिखत में ॾिनो आहे। यार अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त उन लिखत में ॾिनो आहे त 5 खंड अहिड़ा आहिनि जेके मूंखे एमरजेंसी बुनियादनि ते ॿधी ॾियो, जे न ॿधी ॾींदव त मुंहिंजो ज़िले समेत हे जेके 3-4 ज़िला आहिनि इहे ॿुॾंदा। सिंध हुकूमत ऐं असांजा MNA MPA साहिब, मां मेहट जे MNA ऐं MPA खे बि चवंदुमि त साईं मुंहिंजा तूं बि अखियूं न ॿूट, हे मुल्क हे पाणी तो वटि बि निकिरंदी, जे तो में पंहिंजे माण्हुनि खे बचाइण जेतिरो अफ़ाल थी त तूं बि आवाला ऐवाननि में आवाज़ उथार त हे मूंखे ॿधी ॾियो। हे खंड न ॿधो त हे तबाही बर्बादी थींदी। हिन खंड जी अॼु मां तव्हांखे चवां थो त मुंहिंजो वीडियो रिकॉर्ड ते रखिजो। जे गुज़िरियल साल जेतिरो पाणी आयो त ही खंड हितो ॿुॾंदो, जे हितो टुटंदो, जे हिन जे टुटण सां मुल्क ॿुॾो त मां अॼु तव्हांखे चवां थो हिन जी पोइ ज़िम्मेवारी असांजे MNA साहिब मीर आमिर ख़ान मक्सी जी हूंदी, हिन जी ज़िम्मेवारी असांजे नवाब सरदार ख़ान चांडियो साहिब जी हूंदी, हिन जी ज़िम्मेवारी मीर नादर ख़ान मक्सी जी हूंदी, हिन जी ज़िम्मेवारी बोरान ख़ान चांडियो साहिब जी हूंदी। छो जो असां तव्हांखे निशाइंदगी करायूं था, चऊं था त हिन महिल हिन वक़्तु ज़रूरत आहे अधु सिंध ॿुॾी, पोइ जे तव्हां असांखे पाणीअ खां बचाए खंड हणी ॾिना उहे क़ाबिल क़बूल न थींदव। हाणे जो हाणे नोटिस वठो, तव्हांखे ख़बर आहे, तव्हांखे इल्मु आहे, डिप्टी कमिश्नर साहिब लिखियो आहे, कमिश्नर साहिब बि लिखियो आहे त मूंखे कमु कराए ॾियो। हाणे तव्हांजो फ़र्ज़ु आहे त पंहिंजे हुकूमत सां ॻाल्हायो, तव्हांजो फ़र्ज़ु आहे त CM सिंध सां ॻाल्हायो, तव्हांजो कमु आहे त बिलावल साहिब सां ॻाल्हायो, तव्हांजो कमु आहे त सरदार साहिब सां ॻाल्हायो। छो जो तव्हांजे ॻाल्हाइण सां हिन मारूअड़नि जी ज़िंदगी बचंदी। हे हाणे ॾझा खाई, हे दरपदर थी, हे रोडनि ते 6 महीना 12 महीना वेही तबुनि ते वेही हाणे पंहिंजा बचड़ा वठी अची हिननि ते बीठा आहिनि। ख़ुदा रा हिननि खे वरी दरपदर न कयो। मां तव्हांखे वरी बि हथ ॿधी अपील थो कयां त हिन मिसकीन मारूअड़नि जी वार करे हिन खे फौरी तौर ते जेके 5 खंड आहिनि रेजिलेंस असांजी कंपनी हिते कमु करे थी एमरजेंसी बुनियादनि ते, उन्हनि खे चई हिननि खे बंदि करायो। वधीक हे मुंहिंजा मारूड़ आहे तो कुझु बि कमु चओ कान्हे। ॿुधायो अदा तुंहिंजो कमु थियो आहे? सची ॿुधायो अलाह तुंहिंजे कमु कोन्हे, ॾिसो था अखियुनि सां को बि खंड पाण मां पाण बुलड़ो आहे, साबू बुलड़े ॻोठ जो अदा मौली साहब साबू बुलड़े ॻोठ जो बुलड़ो आहे, बाबा साबू बुलड़े ॻोठ जाऊं। ये मेन पेंड आहे जे पहिरियों तॾे खंड लॻो आहे त पत्थर में न हिकल अॼु बि उहो खंड पूरो खंड रहियो पियो आहे। होॾे बि फाटा फिराए सघो था, अञा कमु थियल आहे, खंड जी जॻह खां पूरो कमु रहियल आहे। ऐं जेको अॻ में खंड लॻल आहे उहो बि मींहं जे वसीले हाणे ई फाटी पियो आहे। मुक़ामी माण्हुनि जी दाह अथव, यकीनन मां तव्हांखे ॿुधायो त सॼा हिन में को बि असांजो मक़सदु कोन्हे, पर इहो मक़सदु आहे असां पंहिंजे मारूड़नि जी, पंहिंजे आबादकारनि हारियुनि खे इहो असांजो पंहिंजो इख़लाक़ी फ़र्ज़ु था सम्झूं, इबादत था सम्झूं त हिननि जो असां वार कयूं, हिननि जो असां ख़िदमत कयूं, हिननि जी जेका तबाही जेका थियण वारी आहे उन खे असां निर्वार कयूं। इहा तबाही असां हिन जी बचाइण ख़ातिर यकीनन मां अलाह खे हाज़िर नाज़िर सम्झी करे हिन FP बंद सां आयो आहियां। सिर्फ़ु सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त मिसकीन मारूड़ा जेके वार खां कंबर जे तालके खां वठी दादू ताईं हे बचनि, सिर्फ़ु हिननि जे बचाइण जो इहो आहे त लखे माण्हू तबाह बर्बाद थींदा, लखे माण्हू बेरोज़गार थींदा। हिन जूं दाऊं तव्हां अलाह कारण पाण ॿुधो। ॿुधाए साईं इहो खंड जेको लॻो 2022 में, इन खंड खे बंदि करण जे लाइ तक़रीबन इलाइक़े जा सभु वण कटे करे उहे वण उन खंड में विधा विया। हाणे तव्हां ॾिसो त वण ते को खंड जो कमु बीहंदो, इहो पाणी जी दॿ इहो वण झल बीहंदा, तक़रीबन इहो नाक़िस कमु कयो वियो।
भई उन खां बाद में ही जेको बंदि ॾिसो था तव्हां हाणे होॾे बंदि तव्हांखे तक़रीबन 8 खां 9 फुट मथे नज़र आयो हूंदो उहो जेकी पिचिंग आहे तक़रीबन 42 फुट जेको आहे मथे आहे ऐं हीअ पिचिंग तव्हांखे तक़रीबन 15 खां 20 फुट अला ही अचो मां तव्हांखे बंदि ॾेखारियां जेको मथे पियो अला हेॾो ॾिसो हे बंदि माण्हू जो बि न आहे साईं माण्हू जो बि न आहे हे ॿुढी मरण जो मुक़ाम आहे जेको 4-5 फुट बि न आहे हाणे हिन 5 फुटनि ते तव्हां ॾिसो हे 5 फुटनि ते हे पाणी तो बीहारींदो बलोचिस्तान सिंध पूरे पाकिस्तान जो पाणी हेठि बीहारींदो छे जे करे बीहंदो तव्हां पाण फ़ैसिलो कयो जेकॾहिं हे बीहंदो हिकिड़ी बिला करो था बंदि सॼो ख़तमु सत खां वठी बुॾंदा आहियूं 7 में बुॾाऊं 10 में बुॾाऊं 12 में बुॾाऊं हिन में त असां पहिरें ॼाणे भॼी नथा